अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवान सी रहा है एसएस न्यूज़ या वहाँ आयशा सजाद। नाज़रीन सबका पहला हिट नज़र हेडलाइंस ते सामुंडी तूफ़ान बेपरजॉय कराची खां 350 किलोमीटर परे सामुंडी तूफ़ान अॼु पंहिंजो रुख तब्दील कंदो। मौसमियात खाते मूजिब सिजावल में अॼु सुबुह 10 खां 12 वॻे ताईं ख़तरे जी सूरत हाल रहंदी। जाती खारो छाण शाहबंदर बि ख़तरे हेठि। सिजावल ऐं बदीन जे साहिली इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात। बिजली जा पोल किरी पिया, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिजली जी फ़रहामी मुअत्तल। वज़ीर आज़म IMF सां मुआहिदे लाइ पुरुमीद। वज़ीर आज़म चयो आहे त संदन कोशिश आहे त जल्द IMF सां मुआहिदो थी वञे। तमामु शर्तूं बि क़बूल कयूं वयूं आहिनि। रूस मां ईंदड़ तेल आलमी मार्केट जी भेट में $15 सस्तो आहे। इमरान ख़ान कूड़ ॻाल्हायो त उन जी हुकूमत खे अमेरिका किरायो त जीअं रूस सां संदन वापारी तालुक क़ाइमु न थी सघनि। जेसिताईं सियासी इस्तेहकाम न ईंदो तेसिताईं मुआइशी इस्तेहकाम न थी सघंदो। ओबावड़ो भरसा ॻोठ छुटो चाचड़ में ज़मीन जी मालिकी तां चाचड़ बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में छेड़ो। फायरिंग में नौजवान क़त्ल ऐं हिकु ज़ख़्मी, नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल। कंदकोट में अगवा थियल मासूम नीगर अज़ीम मेड़क ऐं ॿियनि मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ ऑल पार्टीज़ मूवमेंट तरफ़ां शहर में मुकमल तौर शटरबंद हड़ताल। अगवाणनि तरफ़ां फौरी तौर मुख़बिन खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। ॿी सूरत में तहरीक हलाइण जो चिता ॾिनो वियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।